द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। नथो ॻाल्हाए जेको पंहिंजी रीजल ॿोली आहे कामयाब व्यापारी माहिर वणज में सिंधी माहिर एक्सपर्ट वणज बिजनेस। नथो ॻाल्हाए जेको पंहिंजी रीजल ॿोली आहे कामयाब व्यापारी माहिर वणज में सिंधी। वेही यारनि जी महफ़िल में बोतल दिलि खोली भाषाउनि जा आबशार तहसी वयमि न ॿुधी सिंधी हक़ीक़ी भारत जो पाताई हर पंथ जी चोली। भारत में अची सिंधी समाज घण भाषी ऐं घण धर्मी थी पियो आहे। रखियो झूलण खे विसारियल आख़िर आहे सिंधी नुक़्त चीनी नेज़ा चपनि ते रखनि पिया सूरत बोली। चवनि लिखे किथे तो आज़ाद सचल शुद्ध सिंधी। नथो ॻाल्हाए जेको पंहिंजी रीजल ॿोली आहे कामयाब व्यापारी माहिर वणज में सिंधी। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।